नासिर नओं कोट वेझो हाकड़े ढोड़े में 4 सबब 20 फुट गारो पइजी वियो आहे। केतिराई ॻोठ ॿुॾण जो ख़तरो आहे। तफ़सील मालूम कयो हनीफ गुरगेज़ खां। हनीफ, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, नवकोट भरसा गुजरदड़ एलजोडी स्पाइनल ड्रेन में पानी के मुसलसिल 4 थियण सबब एलजोडी इंतजामिया पारां 0 पॉइंट वटां ड्रेन जा लॻल गेट हाकड़े धोरे में खोले छॾिया आहिनि। पानी के हाकड़े धोरे ॾांहुं खोलण बाद कुदरती लंघ में वॾे मिक़दार में पानी अचण सबब हाकड़े धोरे के 20 फुट गारो लॻी वियो आहे। जंहिं सबब लगातार पानी वेझनि ॻोठनि ॾांहुं वधी रहियो आहे। घारे जो पानी ॻोठ हाजी उस्मान समूह, ब्रह्म समूह, हाजी सुमार ॾेसर, अयूब ढाकी ऐं ॿियनि भरपासे जे ॻोठनि में दाख़िल थियण लॻो आहे। घारे सबब ज़रई फसल, वहू मिर्च, ॿिया पोखियल फसल पानी हेठि अची रहिया आहिनि। मुतासिर इलाइक़नि जे रहवासियुनि जो चवणु आहे त घारे जे इतला बावजूद न एलबीओडी स्पाइनल ड्रेन इंतजामिया ऐं न ई इरिगेशन इंतजामिया घारो बंदि करण लाइ मौक़े ते पहुची आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त जेकॾहिं पूरी तौरु घारो बंदि न कयो वियो त सूरत हाल वधीक ख़राब थी सघे थी। जी हनीफ, अवां जी महिरबानी।